असां वटि हिकिड़ी जोड़ी अचे थी पई, बहितरीन असांजा अदाकार आहिनि, बहितरीन कंपेयर आहिनि। तव्हांजी भरपूर तारीन में हैदर कादरी, वहीदा अबड़ो। हैदर साईं ख़ुशि हुजो, सलामत हुजो। तव्हांखे 2024 जूं 23 जूं कामयाबियूं मुबारक हुजनि। वहीदा साहिबा तव्हांखे बि खोड़ सारी मुबारकियूं हुजनि। हैदर भाउ तव्हांखे त तमामु वधीक मुबारकूं हुजनि, छो जो हिकु त प्रोग्राम मैनेजर असांजो ही बाक़ाइदे परमनेंट थी वियो आहे ऐं 2024 में अञा बाक़ाइदे ताला लॻी विया अथसि। वरी नयूं उमेदुनि सां गॾु नवां रिकॉर्ड टोड़ींदो ऐं नयूं नयूं शयूं आणींदो इंशा अल्लाह ताला, जेकी पाइप लाइन में आहिनि। 2024 में तव्हां धरती टीवी खे वरी चेंज नए रूप नवे गुलनि सां ॾिसंदो त हैदर भाउ जी बि हिन में बरकत शामिलु आहे। ऐं हैदर भाउ छा चवणु चाहींदो? तमामु वॾी महिरबानी। बिल्कुलु 2024 जेको असांजे लाइ हिन वक़्तु साल ही अचे पियो, त इहे तमामु वॾियूं ख़ुशियूं इहे आहिनि। मां पंहिंजे इन आर्टिस्ट दोस्तनि सां बि शेयर कंदो हलां त अनक़रीबन ई असां हिकु बहितरीनु उर्दू टीवी चैनल जे थ्रू अचूं पिया, जंहिंजो नालो आहे तुम टीवी ते। अवां सभिनीनि सां गॾु हूंदासूं, असां सां गॾु हूंदो ऐं इनशा अल्लाह ताला नेशनल लेवल ते हिन वक़्तु असां अचूं पिया। नेशनल लेवल ते अचूं पिया, तव्हांखे का ख़ुशी नथी थिए? जंहिंमें अलीगढ़ बड़ा हूंदो ऐं असांजा ॿिया खोड़ सारा दोस्त, ऐं जंहिंमें असांजा काफ़ी पूरे पाकिस्तान खां असां कोशिशि कंदासीं त असां उहे टैलेंटेड माण्हू खणूं जेके असां सां गॾु हूंदा। असांजो दोस्त सोराब सुमरो हिन वक़्तु दुबई में इंजॉय पियो करे ऐं उहो शो ज़रूरु ॾिसंदो ऐं हिन वक़्तु उहो उते प्रोग्राम पियो करे ऐं उनखे बि असां जेको आहे मिस पिया कयूं ऐं ख़ुशि हुजे जितां आहे। त उन दोस्त लाइ बि भरपूर ताड़ियूं सोराब जे लाइ।